इस्लाम कोट वेझो थरकोल ब्लॉक 2 में चोरी जे मुबैना इल्ज़ाम हेठां आयल दोदो भील सिक्योरिटी गार्डन जे तशद्दुद में फ़ौत थियण वारे वाक़ये जी तस्दीक़ थियण खां पोइ जॾहिं उते जेके मक़ामी भील कम्यूनिटी जे माण्हुनि पारां एहतजाज कयो वियो त पुलिस पारां उन्हनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल खां पोइ एडवोकेट लजपत भील जेको आज़ादु थियो ऐं पुलिस पारां जेके उन वाक़ये में आई विटनेस ॼाणाया विया पुलिस ऑफिसर उहे पंहिंजी स्टेटमेंट तां फिरी विया। उन खां पोइ उनजी आज़ादी वाक़ई थी ऐं अॼु जेका आहे सो कराची में हाई कोर्ट में हुन सॼे मामले जी चीफ जस्टिस पारां जेको सो मोटो वरितो हुनजी सुनवाई थी आहे। असां सां गॾु मौजूदु आहे एडवोकेट लजपत ऐं जेको फ़ौती दोदो भील आहे उनजा वारिस मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंतहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो इस्लाम कोट में दोदो भील जा जेको क़ातिल आहिनि उनजे गिरफ़्तार लाइ वारसनि सां गॾु असां इज़हार यकियत जे तौरु असां हुन में शामिलु थिया हुआसीं। हुते राति जो सुबुह जो 8 खां वठी राति जो माना 2 बजे ताईं असां पुरमन तरीक़े सां एहतजाज ते वेठा हुआसीं। हुते जेको SSP थरपाकर आहे DC ऐं DC थरपाकर हुननि जेको असांजे माण्हुनि ते पुरमन तरीक़े सां जेको तशद्दुद कयो आहे जॾहिं एज़ एडवोकेट असां वकील थी करे असां ते तशद्दुद कयो त आम माण्हू जो हुननि जो कहिड़ो असरु थींदो। हिते जी पुलिस आहे हिते जे इंतिज़ामिया जेको असांजे माण्हुनि ते एॾो तशद्दुद कयो आहे असां एज़ हुन सां हमदर्दी तौरु उते हुनजे ॾुख में दोदे जा वञी हुई हुनजा घर वारा हुआ हुनजी माउ हुई हुनजा पुरत नंढड़ा बचड़ा हुननि सां गॾु हुनजे इंसाफ़ जे लाइ असां वेठा हुआसीं त दोदे सां इंसाफ़ थिए पर इंसाफ़ जे बजाए असांजे माण्हुनि ते कूड़ो केस दाख़िल कयो। DC जा पहिरियां खणंदासीं त मलाणी हाउस ते पहिरियां ख़तमु थिया। असां लीगल टीम सां मिली करे महेश मलाणी खे हिन में इन्वॉल्व कंदासीं। हुन सां गॾु DC आहे हुन सां गॾु SSP आहे DSP जेको मूं ते हमिलो कयो हुनजो वीडियो मौजूदु आहिनि ऐं रजिस चेक जे साम्हूं हू विटनेस इदारो आहे हुनजे साम्हूं असां पुरमन तरीक़े सां वेठासीं। अॼु चीफ जस्टिस साहिबु हुकुम कयो आहे त असां कंहिं बि तरीक़े सां असां चयो समुझो नोटिस वरितो त असांजो केस हल थींदो पर असां कानूनी तरीक़े सां मुंहिंजी विकला बिरादरी आहे असांजा जेके वकील दोस्त आहिनि हिकु एडवोकेट हिकु वकील खे बनाए हुनजो तज़लील जो निशानो बणायो त आम माण्हू जी कहिड़ी हालत हूंदी। दोदे भील जो क़त्ल थियो आहे ऐं मां सम्झां थो त मुल्क में कानून जी हुकुमरानी हुजणु खपे मुल्क में इंसाफ़ थियणु खपे। जंहिं तरीक़े सां जेका थर में जेका निजी कंपनी जेका कोल माइनिंग जेका सिंध हुकूमत सां बि पार्टनरशिप आहे उन कंपनी जी जंहिं तरीक़े सां तव्हां असांजे दोदे जे ख़ानदान सां इंटरव्यू वरितो उनजो जेको मक़सदु हो त उन्हनि हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी स्टेट जे अंदरि स्टेट ठाही वई आहे। मां सम्झां थो तही तौरु इन शइ जी इजाज़त न ॾिबी पर मां इन दौरान मां ज़रूरु चवंदुसि उते जा थरपाकर जी जेका थरपाकर जी ब्यूरोक्रेसी आहे जंहिंमें तव्हां अगरि DC थरपाकर हुजे या SSP थरपाकर हुजे उन्हनि बि कानून जी तक़ाज़ा पूरी न कयूं। दोदे खे जेको खयो आहे 2 ॾींहंनि खां पोइ हपको कंपनी में HFC 1 कंपनी आहे उन खां खयो अथई ऐं 2 ॾींहं मूंखे जेको आहे अॻु में खणी विया माइनिंग शहबाद बेस ते उते जेको आहे को बि पुछा गाछा कोन कई डायरेक्ट कमरे में बसि हथ पेर ॿधे कुटमार चालू करे छॾी ऐं 2 ॾींहं खां पोइ जेको आहे खणी आया दोदो ऐं दोदे खे जेको आहे कलाक हिकिड़ो हुननि अलाए छा कयो या छाटिंग ॾिनी या छा कयो कुझु मूंखे ख़बर कोन पई ऐं कलाक खां पोइ जेको आहे मूंखे वठी विया आहिनि त दोदे जी ॿोली में असां सम्झूं कोन था ऐं दोदो छा थो चवे छा नथो चवे असांखे सम्झ आहे उर्दू में त दोदो छा थो चवे त दोदे खां मूं पुछा करी त दोदो चए पियो त मूं चोरी कोन कई आहे इहो ठलो इल्ज़ाम मूं ते हणनि पिया अगरि जीअं मारे छॾनि त भले मारे छॾनि मूं न को चोरी कई आहे न को क़बूलियां न को आहे मूं वटि चोरी। एक्चुअल ॻाल्हि इहा आहे जेका ॻाल्हि विक्टिम कई आहे जंहिंसां थी गुज़री आहे उहो ही वॉज़ आई विटनेस ऑफ द केस। हिन जेको ॾिठो हिन जेको ख़बर पई हिन जेको ॿुधायो बीइंग एडवोकेट कंप्लेनेंट जेका नाला ॾींदो असांखे असां उनजे ख़िलाफ़ु बीहंदासीं ऐं इहा हिकिड़ी ॻाल्हि हिन जी ताईद ज़रूरु कंदुसि जेका लजपत भील ॻाल्हि कई आहे त मिठी में महेश मल्हाणी खां सवाइ पखी पर बि नथो वञी सघे इहो फैक्ट आहे। ऐं उन खां पोइ उहो पहिरां वाक़ियो इन करे वञनि था जो त उन्हनि जी SP जी ऐं DC जी महेश मल्हाणी खे मीटिंग थी आहे। थरकोल हिकु नेशनल लेवल जो इदारो असांजो असां उन लाइ रेस्पेक्ट आहे असां उनजे लाइ ख़ुशि आहियूं त असां लाइ कमु करे थो पर ना हक़ हिकिड़ी ATC जेका FIR थी आहे उहा तमामु ग़लति तरीक़े सां FIR दर्ज थी वई आहे। उन में पुलिस राति जो सुतलनि ते ग़ैर तरीक़े सां मथां तशदुद कयो आहे वरी माण्हू खयूं आहे वरी हिकिड़े वकील जी तज़लील थी आहे। हिन में एक्चुअली ॾिसो न हिकिड़ो त उहो FIR जो कंप्लेनेंट आहे जंहिं FIR दाख़िल कई आहे माना हुन पहिरियां नॉमिनेट कया आहिनि हाणे चए थो त उहे असांखां सुञाण में ग़लती थी आहे उहो त एक्चुअली नॉमिनेट थींदो ऐं जंहिंजे चवण ते हुन इहो कयो आहे उन्हनि ते बि FIR थींदी ऐं जंहिंजे इन्वेस्टिगेशन जेका थी आहे कंहिंजे चवण थियो आहे SP DC खां वठी
ऐं SHO लेवल खां पोइ DSP जीअं अची हमिलो कयो राति जो, उहे सभु